नमस्कार। नमस्कार दोस्तों, फिल्म चालू थे अचो वञण खां पहिरीं तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधायूं। कंहिं बि शहर में कंहिंखे बि सिंधी स्टेज प्रोग्राम कराइणो हुजे त असां सां कॉन्टेक्ट कयो। सिंधी स्टेज प्रोग्राम यानी सिंधीअ में सामाजिक ऐं मज़ाक़िया नाटक, त जिनखे बि कराइणो हुजे त कॉन्टेक्ट कनि डायरेक्टर राजेश फुल्लो सां या मूंसां लच्छू मुसाफ़िर सां। तव्हां इहा फिल्म ॾिसो गब्बर मामा, उन खां पहिरियों असां इहो वीचार कयोसीं भाई 2 मिंट तव्हां सां ॻाल्हायूं। असांजो चवण जो मतिलबु इहो ई आहे कि असांजो स्टेज शो या नाटक सिंधी बिल्कुलु घटिजी विया आहिनि। इन जे करे असां अॻियां आयासीं त जीअं लच्छू मुसाफ़िर ॻाल्हि कई, कंहिंखे बि अगरि असांजो शो कराइणो आहे, असांजो नाटक कराइणो आहे त असां सां कॉन्टेक्ट कयो। असां ॿिन्हिनि जा नंबर तव्हांजे स्क्रीन ते हलनि था। ऐं हा, अगरि कंहिंखे फिल्म बि ठाराइणी आहे सिंधीअ में त असां सां कॉन्टेक्ट कयो। कलाकारनि जी ज़रूरत आहे, असां हाज़िर आहियूं, छो त असां आहियूं समाज लाइ। असांजे लाइ अहमियत सभिनि खां वधीक रखंदड़ आहे असांजो सिंधी समाज। नमस्कार। नमस्कार। ये गब्बर सिंह भी कहाँ कहाँ घूमता है, देखती हूँ उसको मैं कहाँ गया हुआ है।
गड़ा माणुआ सरदार बंजड़ा हुआ सुवरा बच्चो हो बावा ऐ ताटे पो भी वापस आया छा समझी करे सरदार खुश थी नो सब ऐसे ही नो आराम करो ताकि मजाक लग गया मुझे भूख लग गया भूख वनो बाजार में पकोड़ा टबलू वठी जो वनो स्नान करे से रोमियो को था अरे रोमियो अरे किले से तू रोमियो उठ केरा अरे दो टाइम क्यूएस किले से को पर खिला गयो घड़ी घड़ी किली को उठा यार अड़ी ओ खबर नहीं साथियो और मुझे अहमदाबाद में गब्बर मामा है ना वो खबर थी सिंधी में पियो गलाए गब्बर सिंधी में हाँ वहाँ पर विचार में भेजियो जे कदे सिंधी एक अखर न गलायो थई सजो सिंधी में हलाए टे जना बीठा हो जला छापियो चैन पर ॾाढो मज़ो पियो अचे यार कमीना तू अची करे मुझे मज़ो न छॾे नव हले दुकान ते हलणो अथई नव ॾींहं मां तैयार थियो आहियां तूं तैयार थी जल्दी कर हल हल वो दुकान भैया 500 रुपए दे ना मंदिर में जाना। अरे 500 में क्या होगा 1000 ले जाओ मैं क्यों डाल भैया है ना मैं हो जाती है अच्छा बहुत अच्छी है मेरी बहन बहुत प्यारी है अरे मेरी लाडली बहन है गब्बर मामा और वञणो आहे अहमदाबाद भाई गब्बर है पैरों का पैसा तो दे
बाद में मिल जाएगा। अरे कालिया। हाँ सरदार। कितना पेटी उतरे? 200 पेटी। अरे ओ सांबा, पेटी कितनी? 100। बहुत करारा टमाटर है। ए, ए, ए। अरे भाई गब्बर सिंह राम राम। अरे यार मारे दी तो मां होते बुद्धुम भाई गब्बर सिंह हिकिड़ो आयो आहे टमाटर जो धंधो बि चालू कयो अथई ऐं व्याज जो धंधो बि चालू कयो अथई। चवनि पिया माण्हू भई गब्बर सिंह सां शिकिल मिलेसि थी। अरे मिलेसि थी किथे? मां त चवां थो गब्बर सिंह मरी न वियो आहे, ही मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। हिन में कमु कंदे? अरे भगत हेॾा हेॾा तूं कसम दे झूलेलाल जो सच ॿुधाए, हिकदमि गब्बर सिंह लॻे थो नथो लॻे? साईं 100% गब्बर थो लॻे। लॻे थो न? 100%। बस हेलो, केर? प्रियंका? प्रियंका चोपड़ा? प्रियंका चोपड़ा? अरे प्रियंका, अरे वो गब्बर सिंह का कम कर दिया या? हाँ? अरे वो मरियो ने, अरे साक्षात गब्बर सिंह थे चरी। हाँ, तुझा भाग खुली ने। हाँ हाँ, कंदो सही कम। हाँ हाँ मां समझायस तो। तू तो मनी थी ना? हाँ? तू तो माना फिल्म में राजी है ना गब्बर सिंह का कम करने में? अच्छा? हाँ हाँ, तो के पैसा मिली ना, टेंशन न कर। हाँ हाँ, असा प्रोड्यूसर माना मस्त मालदार पार्टिया। हाँ हाँ, प्रियंका चोपड़ा। हाँ हाँ हाँ, वठी तो चल मां होते, तू काई टेंशन न कर। हाँ ठीक है ठीक है। यार तुझो नसीब केतिरो चमकेला बेड़ा। हाणे मां तुझा ॻाल्हाए में प्रियंका चोपड़ा जो बोर्ड थिया। सिक ॻाल्हि ॿुध, ॾिस काई बि कम पहिरीं करण में कुछ न कुछ तो पेरी बली ॾियणी पवंदी आहे। घटि में घटि पहिरीं अॼु 20,000 ॾियणा पवंदा आहिनि। मूंखे तुंहिंजा पोस्टर छपाइणा पवंदा, फोटू छपाइणा पवंदा। भाई गब्बर सिंह नओं गब्बर सिंह अची वियो आहे। घणा आहिनि? 20? फिल्म के चक्कर में पैसी वियो आहे। आओ लॉलीपॉप सोनो और सारी फिल्म दे आलो। मुझे पिक्चर में है ना, मेरा शो है, मेरा शो में है। शो में जबरदस्त शो शो शो। देख रहा हूँ मैं, मुझे शो में जाना है, मैंने वहाँ पे वचन दिया है, मुझे जाना जरूरी है। जाना जरूरी है। आओ तो मैं माफ दे वना और मुझे तो सा नगला हुआ। भेणे आया पुटाणी गब्बर सिंह बना टमाटर जी दुकान ते भी काने को। अने इनके किथे गोलियास? अज भी इनका 20-25 हजार फुरे चस न वञी करे। हूं इनके पिक्चर जो शौक तो लगो पियो। अरे ओ भाई गब्बर सिंह, अरे यार केड़ा हली वे गब्बर सिंह? दुकान जो बंदा टमाटन जी बेड़ा कपड़ दी। हाँ तुझो नसीब आहे यार, मूंखे तो विश्वास ही नथो अचे पियो। सची तो चवां पियो, प्रियंका चोपड़ा
तुझे दुकान पे आई कसम अदा मेरी दुकान पे प्रियंका चोपड़ा। हाँ कसम अदा प्रियंका, हाँ क्या बात करते हो? सच्ची कसम अदा प्रियंका चोपड़ा पाण जे भाई गब्बर सिंह ॾिसणो आ पर उते वरी तू दुकान बंद करे भॼी वे। प्रियंका, हाँ प्रियंका, प्रियंका। प्रियंका, प्रियंका। लपेट जियो। अरे गब्बर सिंह सुभाणे तोखे प्रियंका चोपड़ा वटि मां वठी हलंदुमि। तुझी उनदा मीटिंग आ सच्चीअ में पर हाणे हिकिड़ो कमु कर हींअर मूंखे 30,000 ॾे 30,000। लो जितना थे सब लो, मुझे प्रियंका। अरे प्रियंका ऐसी तुमको मिलेगी कि जिंदगी भर तुम याद करेगा। मुझे प्रियंका, प्रियंका प्रियंका, प्रियंका प्रियंका। आओ अरे गब्बर हो जा कैर पे इन गब्बर के तो मैं रबड़ ठाइनो अचंदे कमीनो कुत्तो लुच्चो ओए आओ। तुम हमारे आदमियों को खराब करते हो। अब माँ कितनी खराब की मचत वो माँ छोटा है ताए मानू के खराब क्या। अरे मेरा बाप तो बड़ा शिकारी थे। शिकारी चल वो शिकारी ना सबिन का वडो भिखारी होए जे मने चुप कर। ओए तोतापुरी अंबा वधिक न ॻाल्हाए लगी कीअं पई आहे लाची वण त पते आयो दैया गब्बर जमतू हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए तोखे कीअं ख़बर पई भई उन ई वॾो भिखारी आहे। मूंखे ख़बर कोन्हे ईअं ई चई ॾिनो मां। ओए गब्बर मुंहिंजा ब्लड प्रेशर वधे थो वरी कॾहिं ईअं पोइ न पकड़जा हले हेॾे कर मुआ धक ते हे ॾिस लाइट बंबो खणी थो घुमी गॾु हट नो गब्बर। अरे मां छा ॾिठो मां पंहिंजे मामा खे गारियूं पियो ॾियां झगड़ो पियो कयांसि न भॻवान मूंखां भुल थी वई। मां मामा खां प्यार कंदो आहियां पर सपने जो लॻे थो मां ॾिठो आहे। जय भगवान जी। चलने दो मैं पिक्चर चलते हैं। आओ अरे सोनो मां फिल्म ते न हली सघंदुमि छो त मूंखे अहमदाबाद वञिणो आहे गब्बर मामा वटि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ओॾे गब्बर मामा ॾाढो दुखी आहे इन करे मां चिठी लिखीमांसि मां अहमदाबाद थो वञा ऐं तूं टेंशन न कर मां अची वेंदुमि। कब आओगे? अरे जल्दी ईंदुमि टेंशन ई न कर हल तोखे घर छॾे। हाणे कुबेर में आया आहियूं त रबड़ काको बि असांजे पोयां अथई ऐं सांबो बि। हिनखे सुठो थियो जो कृष्ण भॻवान सां आयो जो हिनखे कुतो करे छॾियईं बराबरि न। हाणे कुबेर में असां हिते आराम सां वेंदासीं। जया बादरी मुई तॾहिं तूं वार ॾिना हुआ ऐं जॾहिं बसंती मुई तॾहिं सभई हजम हड़ताल ते हुआ छॾीअ इन करे मां वार न ॾिना। अरे हो कांव छो तो डुकंदो अची? अरे कांव हेॾे हेॾे डुके छो तो? अरे वो गब्बर सिंह तो अचे बचो। गब्बर सिंह तो अचे बचो। गब्बर तो अचे ही गब्बर सिंह हल भॼ कान तो अचे। अरे भॼी थो केरु आहे गब्बर सिंह? गब्बर सिंह केरु आहे? हाँ ॿुधाए थो असां रबड़ काके खे मारियोसीं न चङो टाइम अॻु में उनजो पुटु अथई इहो असांखे ॾिसंदो असांखे ॻोल्हण लाइ न आयो जे असांजे पीउ खे मारे छॾियोसीं। धीरे ॻाल्हाए गब्बर सिंह खाली 10,000 महीने लाए खाली 1 महीने में वापस पक्का खाली 10,000 बस। 2,500 दूंगा महीने के लिए 500 कट जाएगा।
ठीक है भले रह जाओ डियो बांधो नहीं महीने में वापस पक्का दे दो इसको गब्बर है ना जामिन सूअर के बच्चों मैं उसे पहचानता हूँ ताजा पैसा न वञी ॾियो न ॾियो मुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे हथ बाबा महीने में वापस पैसा दीजिए गब्बर सां हले ॻाल्हाए हल मैं दे दूंगा ठीक है चल एक दो शायरी सुना शायरी सुना और वो आई थी जालूम मेरी कब्र पर दिया जलाने वो आई थी जालूम मेरी कब्र पर दिया जलाने दिया बुझाकर चली गई दिए में जो भी तेल बचा अपने बालों पे लगाकर चली गई गब्बर सिंह जा न व्याज मिलो है न पैसा अरे अनु पापा छा थियो गब्बर सिंह जो पापा मां वञा थो गब्बर सिंह वटि व्याज ॾिनी त ठीकु आहे न त मुड़ी थो वठी अचांसि भेणिया कार भी मां खणी आयो आहियां भाड़े जी हिनखे गांडो ठाहिण लाइ पर गब्बर हिते ॾिसण में ई कोन थो अचे गब्बर सिंह अॼु 50,000 खण फुरे हिनखे किथे जंगल में ई छॾे थो अचांसि पियो अरे गब्बर सिंह ओ गब्बर सिंह अरे यार मां गोदू ओ प्रियंका कार मोकिली अथई तोखे वठी अचण जे लाइ क्या प्रियंका ने कार भेजी कसम से वाह प्रियंका 10 लीटर तो मैंने पेट्रोल जला दिया इसमें हल जल्दी हल चलो प्रियंका बंगले दे हल जल्दी कर मुझे मिला दो प्रियंका से हल चलो जल्दी हल जल्दी मिलाए तो प्रियंका दा हीरो मिलाई तो मां ये मगज जी धुंधारी निकली है गब्बर सिंह चाय गब्बर न पैसा पोता है न ब्याज दे देंगे बाबा दे देंगे अभी मार्केट में थोड़ा मंदी है हमारा न पोता ना पैसा समझिए जी दे देंगे ध्यान कर जाए शाम ताईं हल अरे गब्बर सिंह हाणे असांजो बि नकु कपे छॾियो अथई जहिड़ो तुंहिंजो नालो आहे गब्बर सिंह हाणे असांजो नकु कटाए छॾियो अथई अहिड़ा माण्हू अची करे असांखे धमकियूं था ॾेई वञनि कालिया गब्बर हाणे दुख में बि खिले थो हाणे गांठो थी पियो गांठो चुप कहिड़े माण्हूअ खे पैसा ॾिना अथव न व्याह थो ॾे न मूड़ी थो ॾे पियो चल नाच
छा थियो ये ना सीधो ॿुधाए छा थियो अरे भेणा गुंगो ये छा पे तो चई काश्मीर में बर्फ ये यार मुझे कुछ समझ न थो चे यार ये छापो तो चे कुछ समझ में ही न थो चे सीधो चाहे अंबाजी जय माता दी गब्बर सिंह गब्बर क्या गए ऐसे नहीं करने मारो थे डांस करो तो के चुप कर पुत्र आनी मां गब्बर सिंह न चढ़ींदो चुप मां गब्बर के न चढ़ींदो गब्बर सिंह आनी मां तोखा बदलो वठंदो अरे गब्बर एड़ो छा थियो ॾाढो ख़ुश लॻो पियो आई अरे मेरा भांजा आ रहा है दिल्ली से क्या भांजा आ रहा है बैठ जा भाई सेठ कन्हैयालाल ओ कन्हैयालाल बाबू कन्हैयालाल सेठ किथे न अंदर बैठा रहो अंदर अरे कन्हैयालाल अरे गोतुमल अरे भाई वादाई मुझे यार तो के वादाई मुझे यार राम 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 अचो वेयो बेड़ा रपोड़ बुधी त कन्हैयालाल खीर जो होलसेल धंधो खोलियो आ वाह यार वाह ॾाढी खुशी थी यार ॾाढी खुशी थी साईं टेऊंराम महाराज जी कृपा है बस उन साईं जी कृपा खपे गाल छा हुई हाणे मुंहिंजो भी दिमाग फ्री हो मां पे चवां भाई मूंखे भी खीर जो धंधो करणो आ खीर जो धंधो कंदा हा त खीर ता केरो वठंदव मैं जो असा 20 रुपए किलो वठंदा आहियूं मैं जो खीर ता 20 रुपए मुखा वठंदव हा अरे थोड़ो ध्यान सां चओ घट में घट 100 में जो खीर ॾींदोमांव 100 में जो असा 20 रुपए वठी 30 रुपए विकणंदा आहियूं 30 रुपए विकणंदा आहियो हा भेणा 20 रुपए किलो वठी 30 माना 10 रुपए किलो जो नफ़ो भेणा थोड़ो कुछ भगवान खां ॾिजो 10 रुपए किलो जो नफ़ो थींदो आहे या खर्चा केॾा आहिनि अच्छा भला गांइ जो घणे वठंदव 15 रुपए किलो गांइ जो वरी 15 हा बकरी जो बकरी जो असां रखंदा ई न आहियूं हा बकरी जो केर वठंदा आहियूं कन्हैयालाल अरे यार बकरी जो खीर त तोखे वठणो ई पवंदी बकरी जो खीर कीअं वठणो पवंदो मां मालिक आहियां वठां न वठां मुंहिंजी मर्ज़ी ॿाहिरि पहिरियां बोर्ड लॻायो अथई दूध कर त बकरी वरी दूध न ॾींदी आहे या तेल ॾींदी आहे या असां दूध विकणंदा आहियूं मेहन जो गांइ जो न कि बकरियुनि जो भाई लिखियो नहीं है बोर्ड ते ॿाहिरि भाई बकरी जो दूध नहीं लेवा मां उसे न न असां बकरी जो खीर न वठंदासीं बकरी जो खीर अरे कन्हैयालाल ॾिस बकरी जो खीर त तोखे वठणो ई पवंदई मुंहिंजो नालो गोदू अथई गोदू ईअं अहिड़ी घुराड़ियूं खाराईंदोमांइ न हिकिड़ी ईअं घुराड़ सुरक्षा में फोन कंदोमांइ त ईअं सम्झ ॾंदड़ पइजी वेंदे ॾंदड़ ईअं हथ करे अंदर हली वेंदे अरे गोदू तूं अॻ में बि भरपवाड़नि खां मूंखे सुवाहन आहे भाॼियुनि जे दुकान तां मूंखे तो कढायो भाॼियुनि जा दुकान बंदि कराए मौसम मां व्याजनि ते खणी हेॾा वॾा दुकान खोलिया आहिनि त छा तूं मुंहिंजे पुठियां पइजी वियो आहीं या ख़ुदा जी का मार पवई कहर पवई गोदू भेणा मार वरी मूंखे न चई मां पाण तुंहिंजो भलो करणु आयो आहियां मुंहिंजो दोस्त माण्हू आहे वञासि 100
वरी किलो बकरियो खीर न वठंदो न बकरी जो असां न वठंदासीं तूं असांजी दुकान बंदि करण जे पुठियां पइजी वियो ओ तू भगवान खां टिज अरे यार कमाल तो करी वरी चई वरी मूंखे तो भगवान खां टिज भला मां पाण तुंहिंजो भलो करण आया घणी मेयूं गायूं अथव तव्हां वटि मेयूं गायूं घणी अथव अरे हींअर मां सर्वे करे निकितो आहियां भाई खीर घणे था वठो पोइ मां दिमाग़ लॻाईंदुमि पोइ 8-10 महीने खां पोइ मुंहिंजो वीचार आहे भई गायूं वठणु ऐं मेयूं वठणु जो माना छा अञा वरितियूं कोन अथव न माना ईअं खाली पिटाइण आया हुया बंदि करण आया दुकान बंदि छा जो मां चयमि ॾिसां कहिड़ो अघु था वठो कीअं थो मूंखे हिसाब पए को तू थोरो त पंहिंजो ध्यानु रखो उथो वञो न खपे असांखे खीर वीर तव्हां न वठ तूं जो ई खाली दुकान आया चई खीर तूं न वठंदे 1000 दुकान ॿिया आहिनि मां पाण ई ॿियनि खे ॾींदुमि छा तूं ई इहा हिकिड़ो हल को तू मार कबोई खुदा जी खबर है कि ॾिठो नहीं ओ मोई वञे ना था भले ॾिठो नहीं ओ खबर मामा किथे आई मुआ घुमती आया हिते अची करे ओ खबर ओ भाऊ बड़ी बेणो ई समुद्र दिखा एक केरा मामा मामा गोल गोल लपड़ा चक्कर ही जाए ना मुझे मोर रो नहीं तो मैंने ढूंढा तुझे मां कब से घूमती हम कोई बटन भी ना आयो मोर दूसरा ई भाषा केदी दिए थे 6 महीने का कपड़ा न धोता थे या आने जा कयूं घर लो हेलो घर हेलो हे केरा मामा शैम्पू मोर नचने ये लगा ने तू सिंगाई हेलो हेलो कपड़ा कर अरे हेरे मोर सिंधी है ना सिंधो आई हेडो टाइम दियो आ सिंधी बेरा सिंधी सिखो लेता अरे अरे अमिता बचपन असां जो इते लिखूं पिया था गब्बर आयो आहे असां जो ईअं लॻा गब्बर असांखे सुञाणे थोरे ई सुञाणे तव्हांखे त हाणे हिकिड़ो कमु कर असांखे बि लॻी आहे बुख किथे नौकिरी वोकिरी हली लॻ ईअं हटा घटाए कोई ॾे ई कान थो कुझु ॾिसूं था अरे उहो अचे थो उहो ॾिस पेंट कहिड़ी पाए आयो आहे अरे छोकिरी बि दीदी छोकिरी ओ भाऊ छा थियो हरे राम चओ असां हिते भाई कुबेर में आया आहियूं असांखे नौकिरी मोकिरी खपे किथे असां वठी ॾिजो तव्हां ई लॻायो बस कुआरी आई नौकिरी हा किथां आया असां आया आहियूं रामगढ़ ॿुधाए छॾियां हाणे सोची छा थो असां किथे नौकिरी ते लॻा न मना तोखे नौकरी खपे हा असां ॿिन्ही खे ईअं कहिड़ी बि हुजे वठी ॾियनि हिकिड़ो कमु कर हा तूं कुबेर नगर बाज़ार में हलियो अच किथे असांजो टमाटनि जो वॾो दुकान अथई उते नौकरी वठी थो ॾे टमाटनि जो हिकु दुकान थोरी न कहिड़े नाले सां अरे यार कंहिंखां बि पुछजां गब्बर सिंह जो टमाटनि जो दुकान कहिड़ो आहे गब्बर सिंह गब्बर सिंह है ना हाँ अच्छी नादी सुभाणे कब तो गब्बर सिंह तुझो केर थे गब्बर सिंह केर थे गब्बर सिंह मुंहिंजो मामो आहे हिन जो मुंहिंजो भाई एडी वडी फैमिली दो है गब्बर में ठीक है विचार हुजे त अचिजा हलो ॾिस अरे असां हुन रबड़ काके खे मारायो आहे त उन जो वरी ही मिट माइट एॾी वॾी फैमिली उहा भेण फलाणा
गब्बर सिंह जी एडी वडी फैमिली आ गब्बर काके जी बेरोजगार थी यार ये ॾिसो असां हुनखे मारायो आहे न त कमाइण वारो त इहो ई हो न हाणे सभु बेरोजगार थी विया त इहे हिकु हिकु करे हेॾे ईंदे पर असां न हलंदासीं मता हुते सुञाणे वठे ॿुधाए हा इहा कुंवारी ॾेई ये कुंवारी हाँ लगे पई सॼो ॾींहुं पियो मुआ लेग पीस ॻोल्हिजे सम्झे मत न कढाई वरी मामा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हाणे असांखे हिननि जी ज़रूरत न आहे ॿुध हेॾे न्यारे मां आयो आहियां न मां सभु पूरा कंदुमि चिंता न कर मामा ऐं ॿुध मुंहिंजो हिकिड़ो दोस्त अचिणो आहे सुभाणे दिल्लीअ खां ख़तरनाक माण्हू अथई केॾे न्यारींदो आहे ठाकुर राम जाती तो मेरे घर में आए थे मेरे जो करे हाँ आधा वो माता पानी दोस्त से कराया मैंने ओए अरे यार वो कर तो भाई अरे तेल कर दिया है यार क्या है फ्रेंड तू बे मां आयम तू बे मां आयम आओ आलिया क्या मसी हैप्पी बर्थडे थैंक यू लॉलीपॉप मामा एंड माझी फ्रेंड ये कौन से हॉस्पिटल से लाए हो हॉस्पिटल में नखणी आवाया आओ लॉलीपॉप तो पहलो असली रूप देखा रस तो खबर है मामा के ये हॉस्पिटल में न बल्कि विदेश में आया
ॾिठे हॉस्पिटल मां आंदी अथई भेणा हे ॾिसे ॾिठोई विदेश मां आई आहे और लॉलीपॉप अॼु कुझु यार मुंहिंजो जन्मदिन आहे कुझु जलो कयूं थैंक यू मामा म्यूजिक चालू मकदम रोमियो दादाजी और दिल्ली का अहमदाबाद में गब्बर ये फालतू मनु सोच जमा क्या तई ये मेरे हाथ में नहीं है बचपन से दोस्त है मेरा बचपन का दोस्त है मुंहिंजा भेणा गाड़ी छॾियो अथनि तोखे केॾा पैसा हुए तो वटि सभु गुम थी विया अथई हेलो सांबा कालिया अॼु खां पोइ हिते न ॾिसण अचिजो मां आयो आहियां मामा मां तुंहिंजो ध्यानु रखंदुमि हा टेंशन न कजां असां 20 सालनि खां कमु था कयूं गब्बर सां कमु था कयूं त हराम जो खाओ बि पिया न गब्बर जेके पैसा हुआ खाईंदा विया आहियो लिकाईंदा विया आहियो हलो निकिरो ॿाहिरि मां छॾींदोमांव कान ॿिन्ही खे पकड़ पोइ छॾिजा मां ॿिन्ही खे छॾींदोमांव निकिर बदिलो वठंदोमांइ अरे हल बदिला लॻो कीअं पियो आहे बदिलो वठंदो अॼु गब्बर ॾिसण नथो अचे पैसा वठणा आहिनि मां सॼो ॾींहुं ख़ाली घुमाईंदो मूंखे किथे थो वठी हली दादी रोमियो हाय भैया ओए गब्बर पकड़ भाई सरकार बम्पर छोटा तो खबर नहीं असां गाड़ी हलाईंदा आहियूं न जीअं बम्पर अचे न स्लो थी वञे
हाणे आस्ते आस्ते हल आस्ते पार कर पे आस्ते 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 वन 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 मारते तो पहुंची है ना एरे दस बीजा स्लो मोशन में हलवा दस ये कपड़े दस थोड़ी पीड़ा आस्ते 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 ओजो ओजो हटने ले डटी बम्पर पार करी जडियो से भजिया रे टुकड़ वाह ये तो दुकान जो नहीं मुके छो के देन मानू वो मुझसे पैसा मांगते हैं। पैसा ले नहीं वो भजी छो तो पैसा देन ना बिना बस पैसा वठोड़ा व्याज दे ये ना नालो ना ना व्याज ना मूड़ी चिंता न कर अटे जे मां चवान तो हल चाहिदा पड़ी हाणे के ले खबर है ओ भाऊ 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 ए मुझे मामू आ मके आने बुढ़ाई पैसा लेने मां तू जोड़िया वर शाम ताई ना पैसा मिली ना शाम ताई न मिलिया ले सब्जी अड़िए ओ बुढ़े मिलेगा ना शाम में दीना शाम ताई मां को चाहिए वहां जयराम जी की अरे जयराम जी की चाहिए मुआ तुझे करे सबन जगह मुके हथ था जोड़ा पन हले हली तेगा कदे कुछ लारी बारी हलाए तो कुछ कमाए सकंदे व्याज न का व्याज खाइंदो न पाण त माण्हू हमेशा हो सुठो खाइण पीअण मौज में गुज़ारींदो आहे ख़बर अथई पर जेके केॾी आ लॻी वञे न त वञी ॿारनि खे घर वारनि खे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि उनखे पीड़ा थींदी आहे अॼु खां पोइ कसम खां कन पकड़ व्याज खाईंदे न बराबरि बराबरि महिनत कंदे न महिनत हा कंदे कंदे भेण आई गब्बर सिंह पर लॻे थो रबड़ सिंह हले 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 कोई धंधो ॻोल्हियो तो वटि हेॾा वॾा कारखाना हुआ टमाटनि जा हेॾा पैसा हुए किथे के पैसा मुझे गोधूमल मिला था वो बोले कि प्रियंका के साथ आपकी फिल्म बनाऊंगा लेकिन मेरा सब पैसा लूट गए और मुझे जंगल में छोड़ दिए। प्रियंका के साथ तकते मुआ वट मामा पांजी शिकल ॾिस चई प्रियंका सां गॾु फिल्म ठाहींदो मन तोखे हो छा ठाहे वे बुद्धू 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 मामा क्या गब्बर सिंह जी 2 दिन हो गए घर के बाहर ही नहीं निकलते हो चला वसूली पे जाना है वसूली हाँ चुकर मामा ओए अॼु खां पोइ मां अची वियो आहियां मां पाण ई वसूली कंदुमि तूं हितां निकिर ज्यादा नहीं बोल नौकरी बहुत मिलती है मेरे को ओए तोतापुरी नहीं एरे तोतापुरी वधीक न ॻाल्हाए बहुत नौकरी मिलती है जाओ जाओ अरे वञ अरे उसे मत निकालो उसे मत निकालो चुप कर मत निकालो अपने माल आया मत निकालो लगा रखी थी अरे मेरा पैसा दे दे आजकल मैं देख से बिल्ली में देख से अमित भी सजो दी गली चबा बिल्ली में ओए थोड़ा बिल्ली अमित भी बुध बड़ी और इपड़ी आया इतने तो के खबर नहीं अचानक मारना आया वा मुआ आए आज मुके पैसा आज अपन तो मैंने लाए बच्चा बमीना थी अरे घूमती होई दवा दारू पैसा लगे दवा में कि दारू में दवा में दारू न पीना हेड से हे राजू दादा ते दिल्ली में आयो तई राजू पैसा नहीं ना यार बिन्ने का बो गुचड़ा ला लियो भी मोबाइल भी उठे गुचड़ा ला लियो कपड़ा खोल ना साला ला जल्दी ला ये आज शाम तई गिरवी तई समझी पेन भी बढ़िया कुछ आए ना थोड़ो वांचे लाए मामा उठो मामा ताज वापस या
ए छा थी ओए थोड़ा अठाई ॾींहं न बढ़िया ते हे बि लायो हूंदो मां कुछ न बचंदो ओए 2 मिनट बि ही ओए थोड़ा जोर सां न ॻाल्हाए असां ना आहियूं ॿोड़ा सम्झे 2 ॾींहंनि में न अॼु शाम जो 6 बजे ताईं वांच किथे आहे हिन में ई 6 बजे ताईं 11 थिया अथई हलऊं चल साईं मामा खे बीमारी कर छॾंदव पैसा काढोसि 6 ताईं न ॾिनई इहो मोबाइल विकिणी छॾींदासीं ए चल 8 5 न 6 बजे 6 बजे ओके संपाओ हले कॾहिं हे छाजी थो करीं हल बर्बाद थी वियुसि मां हिननि खां पैसा वठी बर्बाद भित खे पाणी थो ॾी अञा शर्म नथो अचे रस्तनि ते अरे यार तो हथ जो पकड़े छॾे मूंखे डिटो लहणो पवंदो भाऊ राम 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 ऐं नौकरी पकड़ी त काई मिलंदी सुठी नौकरी खपेव हा हिननि खे नौकरी खपे रेलवे में वठी ॾियांव नौकरी रेलवे में कंदव कमु अरे इहा त मस्त नौकरी आहे पर रेलवे में करणो छा पवंदो रेलवे में तव्हांखे छा करणो पवंदो ॿुधायांव जंहिं महिल ॾिसो तव्हां गाॾी अचे थी तंहिं महिल इहे फाटक ईअं हेठि करे छॾिजो बंदि कजो जंहिं महिल ॾिसो गाॾी हली वई पोइ फाटक ईअं खोले छॾिजो रेलवे जी नौकरी अथव रेलवे पुट कहिड़ो थकण न मां थपण न मूंखे हा लॻाए त जूता केरु आहियो तव्हां असां ख़बर वटि पहिरियों नौकरी कंदासीं पकड़ी हुन खां कॾहिं त पोइ असां लॻाए असां घणा माण्हू जेको ख़बर माण्हू आहे एॾी वॾी फैमिली आहे जा माण्हू ॼणी भई वञे जेको अचे थो चए गब्बर असां ॾेजारे थो ओ भाऊ राणा इहो हिकु त ॾिस मां सभु भुलिजी थो वञा इहो गोदूमल खे ॾिठो अथव गोदूमल अरे यार एॾो न सोच गोदूमल न ॾिठो अथई हा ॾिठो अथई किथे आहे न ॾिठो आहे न ॾिठो अथई पोइ हिते छो बीठो आहीं अरे मो खोटो टाइम तो वेस्ट करे मुंहिंजो मो पाण खे ॿीका थो सम्झे हल कॾहिं न हल ओ गोदो मो किथे आई अरे गोदूमल गब्बर जो भाणे जो तव्हांखे ॻोल्हियो पियो थो कंहिंजो गब्बर जो हा गब्बर जो भाणे जो गब्बर इहो न गब्बर सिंह हा गब्बर सिंह वञो मिली वियो तुंहिंजो भाणे जो तव्हांखे ॻोल्हियो पियो गब्बर सिंह जो भाणे जो मूंखे पियो ॻोल्हे हा बेड़ा किथां दिल्लीअ मां गुंडा त न घुराया अथई ख़ैर मुंहिंजो नालो बि गोदू आहे अहिड़ी गोलाटी खाराईंदोमांसि हिनजे भोणे जॻह जो इहे नक मां धुआं निकिरी ईंदसि इन खां बि पैसा पुराईंदोमांसि ॾिसजांइ न भले भाणे जो घुराए या मामो घुराए असां हे ॾींहं केसि ताईं हलंदा अञा होसि ताईं छा मज़ाक थो करे पियो मां मज़ाक थो कयां असांजी पाण अहिड़ी हालत ख़राबु लॻी पई आहे 50 साल जी झूनी दोस्ती अॼु 1 रुपए लाइ बि असां फाफा था हणूं त पोइ छा कयूं हाणे हिनखे ईंदा आहिनि पहिरीं तारीख़ पैसा त हलूं राति जो चोरी करणु ईअं कयूं हलो भेण आया पुटाणी मूंखे त वरी टेंशन थी पई आहे किथे कोई दिल्ली वारो इहो ख़तरनाक गुंडो न हुजे त किथे निर्गोटो न दॿाए छॾे ख़ैर ईअं त दिमाग़ आहे मूंखे हाणे गोलाटी खाराए छॾींदोमांसि मां तोखे ई पियो ॻोल्हियां 4 ॾींहं 4 रातियूं मां सुम्हियो न आहियां छो त तूं मुंहिंजे मामा जा 1.5 लख रुपयो खाधा अथई तुंहिंजो मामा कहिड़ो गब्बर सिंह कीअं नालो ॿुधी करे हवा निकिरी वई न हा मुंहिंजो मामा आहे गब्बर मामा तूं गब्बर सिंह केरु थी तुंहिंजो मामा तूं उनजो भाणे जो ई अरे ॿुध गांडो थी पई आहे गांडो न तूं ॿुध ॿुधाए मां पाण 8 ॾींहंनि खां
उन गब्बर सिंह जे मिट माइटन के पियो गोलियां कंहिंखे पियो गोलियां मिट माइटन के हाँ पोइ हथ जो पकड़ियो अथई जो बी त सही ओ तुंहिंजो जेको मामो आहे न हा कहिड़ी कमीन पाई कई अथई ख़बर अथई वॾी कहिड़ी कई प्रियंका चोपड़ा आहे न जेका हीरोइन ॿुधाए किथे आहे ॿुधाए किथे न ॿुध त सही पहिरीं हाणे न ठोकिया न वरी न मूंखे न मार ॿुध जेका प्रियंका चोपड़ा आहे न ख़बर अथई हुनखे घटि वधि ॻाल्हायो अथई चएसि थो भई तूं मुंहिंजी ज़ाल थी वञ मां तोखे माना हनीमून ते वठी वेंदुमि हीअं वठी वेंदुमि ख़बर अथई उहा पुलिस चौकीअ में केस करे आई आहे माना सॼो परिवार तव्हांजो अंदरि वेंदो न मां न वेंदुमि मां तोखे न चवंदुमि कुझु बि ॿुध ईअं त मुंहिंजी पुलिस में ॾाढी सुञाणप आहे पोइ मामा बची वेंदो हा तूं मामा त वियो तूं बची सघंदो आहीं मूंखे मुंहिंजे मामा खे बचाइणो न मामा खे बचाइणो अथई हा त घटि में घटि 10,000 ख़र्च ईंदई 10,000 पिया अथई 10,000 कोन न ॾिस कढ घणा अथई कढ जल्दी कर पहिरियों हथ छॾ हा कढ जल्दी कर उहो बि मूंखे कोशिशि करणी पवंदी हुन वॾे PSI खे फोन करणो पवंदो एतिरा पिया आहिनि पी पहिरियों पर मामा खे पुलिस न खणंदी न खणंदसि सच थो चई सच थो चवां न अरे मुंहिंजी वॾी सुञाणप आहे हिकदमि ॾे ॿिया घणा अथई ॿिया मोबाइल अथई छा पियो अथई मोबाइल पियो आहे ॾेई छॾ इहो हल हे दिल्लीअ मां वठी आयो ॾे हल हे बि छा अथई ॾे हिन में मुंहिंजी गर्लफ्रेंड जो नंबर आहे हल त इहो रखो हल ईअं हा ॿुध हाणे अॼु खां पोइ माना प्रियंका चोपड़ा जो नालो माना मुंहं ते कॾहिं न आणिजो अरे मां लिखंदुमि न हा ठीकु आहे वञ सम्झिए मामा बची वेंदो मामा कंहिंजे चक्कर में पियो आहे उहो मूंखे मागे बिकाली करे हली वियो मामा मनीष ने पेट अरे साथ है अतरा तो सब उठा यार ओ मोआ किलना मालूम में साथ तो किले के तो बेटा बड़ा डुकरे हाथ ओ वही ना वो तोता पड़ी अबू जेकी काली छोकरी हां ओ जेकी मां कडाई के दियो मां से हां वो बूती थी करे आई कितना अरे बिना चुप कर ये आए के के रहा है कुछ भी सब लोग बैठे हैं वाला सपना भी तो ते किथे के रहा है किथे असा भाई तो खाली आई इया अरे किथे यार आ पुतरी विदाई दो यार अली आवे केर बैठो आयो अरे इत जन धर्मेंद्र आंगर तो लगे भी दिसा अरे भाई धर्मेंद्र अरे यार उदास छो यार वेडा वे मां ॿुधाए वे अरे भाई हो जेको अधु माण्हू न हो अमिताभ बचपन नंढो टिंगणो उनखे न कुतनि जी मोटर पकड़े खणी वई सम्झनि पिया कोई जानवर आहे कुतनि जी मोटर हा हाणे मजाक त नथो करी न तुंहिंजो कसम सही में कुतनि जी मोटर खणी वई उनखे जानवर को सम्झो त न लाइ कहिड़ो खणी वैसे तो मुझी नजर पइजी हाणे कम कीअं थिए भेणा तुंहिंजे मथां बि बुराई वॾी अथई हिन में त ॾाढो वॾो ख़र्च अथई ख़र्च हा माना मूंखे लॻे थो घटि में घटि पहिरीं 3,000 वठंदे पर मुंहिंजी छा म्युनिसिपालिटी में सुञाणप आहे जबरदस्त ओ यार कम कर न छॾाए ॾे मां कंदोमांइ भाई ॾिस पर तंहिं हूंदे बि ॾिस भाई मुंहिंजी सुञाणप आहे त बि मूंखे त पैसा त ॾियणा पवंदा न अंदरि 1,500 रुपया ॾियणा पवंदा घटि में घटि 1,500 न यार मूं वटि त एॾा पैसा ई कान्हनि 1,000 हाणे 500 खनि त पिया हुजनि पिया 1,000 ॾे ॾिस मां ट्राई करे थो ॾिसां तूं 1,000 ॾे ओ यार मूंखे किथे बुक लॻे त अरे बंदोबस्त तुंहिंजे मथां आहे हा उहो मां पोइ पाणे थो खारायां वांदो न कर छॾाए ॾिजे पक मां हथ थो जोड़े अधु माण्हू पक छॾाए थो ॾियां भाई 30,000 खां घटि वठंदा ई न आहिनि हींअर लॻाइनि मोबाइल लॻाइण अथई न हा हा मोबाइल लॻायांसि थो अरे यार धर्मेंद्र कर त ख़बर भई कमकार छा कंदो आहीं हिते असांखे अञा कोई कमकार मिलियो ई न आहे ॿिन्हिनि खे
न मूंखे न अधु माण्हूअ खे कम जी त ॻोल्हा में आहियूं। कमु न मिलियो अथई? अरे भेणिया जेतिरो कमु खपई मां वठी ॾियां। सर्कस में कमु कंदे? सर्कस में? हाँ कमु त कंदुमि सर्कस में, पर करिणो छा आहे? सुबुह जो नेराने शींहं खे रोज़ ॾंदनि खे बुरुश हणणो अथई। शींहं खे नेराने मां रोज़ बुरुश कराया त शींहं मूंखे छॾे ॾींदो या खाई वेंदो न? न शींहं कीअं खाईंदी भाई? अच्छा शींहं खे जेकॾहिं न करे ॾिनो अथई न मां शींहं खे त पोइ हिकिड़ो कमु कर, वाघूअ खे बुरुश कर। वाघूअ खे बुरुश कराया त उहो माॻो ई ॻी वञे, वरी त शींहं चक पाईंदो न। न भाऊ मूंखे अहिड़ी नौकिरी न खपे। न खपे त हाणे तुंहिंजी मर्ज़ी। तूं ख़ाली होॾे फोन कर, मुंहिंजो माण्हू छॾाए ॾे जल्दी। हाँ हलो, हाँ म्युनिसिपालिटी। अरे वो हिकिड़ो माण्हू खणी विया आहियां कुत्तो सम्झी करे, डेंडो। हाँ 5000। हाँ अरे सुञाण पता ही न तुंहिंजी 5 चाचा 5? अरे भाई मां गोदू तो ॻाल्हायां, गोदू। हाँ हाँ अच्छा हल ठीकु आहे 3000। हाँ पर छॾिजोसि, मां खणी थो अचां 3000 खणी थो अचां। हाँ हाँ उनखे इंजेक्शन न हणिजो। हाँ हाँ में थोड़ी ॻाल्हाइबो आहे यार, वो ॿुधी वठे त वरी 10000 चवई यार। विच में किथे आहे? मां त पासे में वेठो आहियां न। अच्छा ॿुध, 1000 खणी थो वञासीं। जे न छॾायूं त 2000 तयारु करे रखजांइ। यार वो ईंदा किथां हली? हाणे उहो तूं सोच भाई। एतिरो तूं धर्म जो कमु कर। धर्म जो मां करे ई न सघंदुमि। हे त मां सम्झ 50 तो 3 तो कराए ॾे, तंहिं हूंदे मां वञा थो। करा मां केॾी चोरी कंदुमि। बिना वञा थो। हेॾा ओ धर्मेंद्र सम्झे पियो त मां म्युनिसिपालिटी खे फोन लॻाई आहे। अरे म्युनिसिपालिटीअ में त हाणे लॻाईंदोमांसि फोन, ऐं अहिड़ी फोन लॻाईंदोमांसि इहे 10 मिंटे में हिनखे इहे किचीअ में उहो सुआ विझी करे खणी वेंदसि गिले करे। पैसा मिल जाना चाहिए। हाँ ठीक है ठीक है। हाँ हाँ क्यों उदास हो? भैया भागे क्यों मुंह देखा लायक भैया? क्या हुआ? मेरी इज्जत लूटी भैया। किसने किया ये? अल्लाह ये टोपी दादा है उन्हें कहो तई। किसकी मजाल है जो गब्बर सिंह के पैर पर नजर डाला? मैं उसे जिंदा नहीं छोड़ दूंगा। ये दादा अब मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा। भाई धर्मेंद्र हाँ पेट घटाइणो आहे, काई सलाह त ॾियो सुठी। हिन जो पेट घटाइणो अथई? हाँ सलाह ॾे। हाँ हा हा सलाह तुंहिंजो नालो आहे न? ॿुधाण हिकिड़ी सलाह थो ॾिए। पोइ साम्हूं जेको ड्राइवर आहे न पीतल ट्रक ड्राइवर जो खटारो हलाईंदो आहे, उहो हींअर इहो पंहिंजी ट्रक हलाईंदो
तूं पोएं व्हील हेठां वञी संप जीअं हलाईंदो न व्हील मथां चढ़ी वेंदो पीथो बस सभु माल ॿाहिरि निकिरी वेंदो। ये सलाह दे हाणे मैं हिकु धकु ढाए छॾींदोमांइ। मूंखे धकु वणंदे भेण मां पंहिंजो ई पेट न घटाए सघियो आहियां त तुंहिंजो छा घटाईंदुमि तूं मूंखां न पुछी सलाह। हले यार हल कंहिं वटि आया आहियूं सलाह पुछण। टमाटा खाई ॾींहुं कढणो पवंदो पर मुंहिंजे दोस्त खे अञा न वठी आयो आहे इहो गोदू किथे मरी त न वियो इहो बि। अरे यार धर्मेंद्र अरे भाई अकेलो आयो आहे मुंहिंजो दोस्त किथे आयो अधु माण्हू दोस्त। अरे तुंहिंजो दोस्त आहे की न कोई बांदर आहे? अरे उनखे त मूंखे अलॻि जानवर जे पिंजरनि में विझी छॾियो अथऊं। माना हितां खणी वेंदासीं? हा जानवरनि जे पिंजरे में विधो? हाँ और चौन छा पिया ख़बर अथई चई ये तो कुत्ते से भी खतरनाक लगता है इसका पैसा तो ज्यादा लगेगा। भाई 4000 ॿिया था घुराई पिया भाई। यार मूं वटि 4000 12,000 कान्हनि वञी इहो जानवर जे पिंजरे में पियो हुजे पाण ई छॾे ॾींदसि। हाँ मूंखे पैसा कान अथई भाई। त 500 रुपया ॾे। किथां आणिया? तो 1000 ॾिनो 500 मां पाण ॿिया पंहिंजा विझी करे उहो हेठि जेके न नंढा नंढा माण्हू आहे उनखे ॾिनुमि जेसिताईं होसिताईं पहुचण जे लाइ। माना ये 1000 बि विया? 1000 500 मुंहिंजा विया आहिनि यार। खुदा जी का मार पवई भेणा। वरी मार वरी मूंखे थो चई पियो भेण असां हिकु त अलाए माउ पीउ मूंखे ईअं कीअं जनमु ॾिनो आहे मां माण्हुनि जो रुॻो पियो भलो सोचींदो आहियां वरी तूं मार वरी मूंखे थो चई पियो। रो मत इस टोपीदारा को भी मैं नहीं छोड़ूंगा लेकिन इधर बात मत बोलना समझी? मामा जो भला उदास लगा पे आओ। मामा सोना रोई होती साथे मामा मामा ॿुधायो न छा थियो आहे? रोई छो थी? छा थियो? मामा तोखे मुंहिंजो ख़तमु अथई ॿुधाए सच सच। सोना ॾिस मां मामा खे मुंहिंजो क़सम ॾिनो आहे ॿुधाए छा थियो अथई? कुछ न थियो आहे। कुछ न थियो आहे? कुछ न थियो आहे। रो छो था? बस राजू बस बात समझी हम एक चवंदा न टोपी दादा खे छॾींदुमि न। हा बस बस रो न सोना न रो इन टोपी दादा खे छॾींदुमि न मां। तू न रो असां ने हीअं टोपी वोपी सभु फाड़े था चूस। न चओ ईअं मूंखे बि फाथल आहे उहो पाण ई खणोसि था। न बस रो न। हेॾो वॾो गब्बर सिंह थी वेठो आई हिकिड़ो टोपी दादा नथो ॻोल्हे सघी। मूंखे कसम आहे इन टोपी दादा खे गधा चवां? हाँ थी दे इन टोपी दादा खे मां गधा ठाहे छॾींदुमि न छॾींदोमांसि। मामा हल ॾिसो इहो टोपी दादा आहे किथे? हाँ रो न हलो मामा उतने हले छॾो हले छोटा ॾिठो सभु आहे न रो न हल साचूं था बे हले इहो मो टोपी दादा ॾिसण ई नथो अचे। किथे ॻोल्हियूंसि? किथे हूंदो तो ॾिठो अथई टोपी दादा? हाँ खाली पे हाँ कम को तव्हां भई ॻोल्हियोसि मामा मां अचांव थो भैया मां अचांव थो। केॾे? गुड़ वञ मामा गुड़ थी अथसि गुड़ What it is? ओ टोपी वारो भाई लगे तो यही टोपी दादा भाई हले भाऊ ये टोपी पहले मुझे चश्मा लगा सकड़ो माती तो मुझे चश्मा गिरी पाया मां हले मगाना बुद्धि अपने का वो टोपी उठा बच्चा वो दे
मामा टोपी दादा अरे करण दे क्या रे अरे चक्कर लगवा करण दे अरे क्या बिट्टू दे अरे कुत्ता को क्या है अरे कमी ना के रहो बच्चे टोपी का मामा गोल गोल फ्राई गोल गोल पीछे कभी अरे प्यार प्यार मामा छोटा मारो कमी ना बंद कर दे रहा एकदम मारे हाथों में हाथ करो खाली एक केंजी टोपी पाती रही अरे ला के कुछ और नहीं हो ती संभाल संभाल तो मना होने शिकल देती हमारी ठीक देते ना वो यार टोपी दादा वो हो हाँ चाहिए ना पैसा पो क्या हो रहा है मक्खे खबर हुई है मुआ कमी ना मुखे खबर है मागरे ठोयो नके ऐ तू छाए छजोड़ी खाली नका टोपी केडो मारा मुखे अरे नरेंद्र तू अच्छी में अरे रोमियो अरे बड़ा मां टोके पे वटण जे मुआ को जल्दी छो आए बस ये बिंदी माते बस बिंदी लाए हाँ सुबह जे कम सा आयो माते हिलिए खां बढ़िया रोकाई तो ते मुआ टली रहे जा भले बढ़िया तो सा कटे रहा तो मत होटल में नहीं मुआ पैसा तो खर्च करी गाल ना मां तो सा कटे रहूंगे हल मामा ॾाढो खुश थींदो ए जे मुझे दोस्त आयो आ दिल्ली में मामो दे तुझो मामो दे रोमियो हाँ मुझे मामो आ ये उते दुखई गाल आ गब्बर मामा सोना जी है पानी जगनी आ हां बुझो ने तो कि मैं ॾाढो घुमाईंदो आहियां हाणे हिते ख़बर अथई हा बस पहिरियों पाणी मज़े में हुनखे यार न पुछ हेॾे ॿुध हुनजा हिकिड़ी घटना थी वई आहे वो अलाए कहिड़ो टोपी दादा छॾे यार हाणे पोइ ॿुधाईंदुमि हल छॾेसि ॿुधाए त सही मूंखे पोइ ॿुधाईंदुमि अचो खपे कटी छॾे और ॿुध मामा हेॾा हेॾा ॿुध ओ भाई जेको पैसा लेण हूंदो न हुनखे ॾेई छॾिया हाणे त शांती थी वई न ॿियो कोई त कोन्हे न कर्जी ये कौन है अरे केड़ा वो भीमा भाई मुआ करण का खर्चा वठे दे अरे मूंखे पेंशन मां चटन ते आणे छॾियो अथई मम्मी त पी मामा हाणे तूं हिकिड़ो कमु कर तूं घर वञ नरेंद्र हल असां बि हलूं था भीमा भाई वटि इहो ॾिसूं था हलो सा मां भीमा भाई के पैसा ॾींदुमि चिंता न करे ईअं हाँ चिंता न कर हल भीमा भाई मुझे विज्ञान ना हुआ गब्बर मामा का तू दादा पैसा भरिया अथई हाणे हुनखे हैरान न कजां पैसा का क्या है चए थो मुंहिंजे पैसनि जो छा थियो गब्बर का पैसा मैं दूंगा आओ पैसा देंगे ना लाओ क्या इधर आ गया चलो चलो मेरे साथ पैसा मैं देता हूँ हेलो बहुत सेक्रेटरी हेलो हाल पटेल अरे राजू आजो ओ जैसे सामू हिकिड़ो भाई बीठो अथई लॻे ओ टोपी पाए करे अरे हाँ उहो ई त कोन्हे टोपी दादा हल ॾिसो हल वरी गॾु वरी ॿियो बि अथई यार मार न ॾेई असां बि त ॿाहियूं न ॾिस न ज़मीन बॉडी ठाहे सही है हल हल आस्ते दे टों 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 टों
कमीना मुझे भी तरह नहीं लो जा क्या ओडी वो थुलो भाई बेटो आ बा चो आज से ओडी मुझे रोज तो बड़े तो से हां बचा दो बचाई दो अल्लाह की वाणी को नहीं बचा तो बागू टकलो खींचे बचाई दो मारी दो अरे थुला बारे गिरी दो मुझे जा बचाई दो दादी ओ कमीना तुला मो कुत्ता बच्चा लवे किधर बुढ़े लवे मुझे कुछ करना पवन वाले जय झूलेलाल सोना साथ रोई छोटी अरे वो रोई छोटी रोमियो को क्या मामा आ रोमियो का ओ मामा एने के बड़ी जातो कहो बार रोई थी भी पूछो रोई थी मैंने दिया नहीं क्या खिले दिया मते मुका देखते माँ तुझे दुख समझा दो रोना चुप कर चुप जेको थी हो बुलजियन एक गाल बुद्ध सब गालियों बुलजियन माँ तुझे तो कोई मैं शादी कराई ना मैं दिल्ली माँ कंडी है ना शादी न करना ना करनी है न करना छो बुद्ध ये थोड़ी माण्हू पंहिंजी जिंदगी ख़राब करे छॾींदो आहे विञाए छॾींदो आहे हे त भॻवान जी ॾिनल जिंदगी आहे तोसां जेको थियो आहे उहो हिकिड़ो एक्सीडेंट आहे हादसो आहे इन में तुंहिंजो थोड़ी न हुयो तोखे शादी कर पोइ ख़ुशि रहंदी हमेशा हे रोअण वोअण बंदि कर हाणे सां शादी बि केरु कंदो अञा वेठा आहिनि सिंधी मूं जहिड़ा जान ॾियण वारा रोमियो मां कंदो रहंदा शादी तूं कंदे हा मां कंदो शादी रहंदा मोआ सुसड़ी बम लॻो पे तूं शादी कंदे हालत की थी अथसि रोई रोई करे मरी वई आहे मरी किथे वई आहे जिंदी हाणे चुप कर बस वो राजू ॾिस राजू ॾिस अड़ी मां कंदो शादी रोना पर तूं न ॻाल्हाए हाणे विच में मणी तो अड़ी ॾिसंदी मना वरी तो रोना हाणे मां धूमधाम सां तुंहिंजी शादी कराईंदुमि राजूअ सां हा न ऐं ॿुध राजू इहो ॿिया कम त सभु मां पूरा कंदुमि महाराज जा मंडप या हाल या तूं हिकिड़ो कमु कर तूं सोना खे वठी करे वञ वीडियो शूटिंग वारे खे बुक करे आ ऐं हिकु ॻाल्हि ॿुधी छॾिजां असांखे वीडियो शूटिंग वारो खाली जगदीश वीडियो शूटिंग वारो खपे ॿियो कोई बि न छो त हुनजो कमु ॾाढो मस्तु अथई हर ॻाल्हि में माना फोटोग्राफीअ में वीडियो शूटिंग में हर ॻाल्हि में सुठो अथसि पर ॿुध हे मुंहिंजे दोस्त जो कार्ड अथई हे न करेंसी ट्रेडिंग वारो मिस्टर प्रकाश साधवानी हा करेंसी ट्रेडिंग अथसि ऐं ॿुध जीअं शेयर बाज़ार हूंदो आहे न तीअं बि हीअ बाज़ार आहे हिकु नमूने तूं न सम्झ ॾे हीअ पर पूरे वर्ल्ड लेवल जी बाज़ार अथई पैसनि जी लेवड़ देवड़ थींदी आहे ॾाढो वॾो कमु अथसि मुंहिंजो दोस्त आहे दिल्लीअ में बि हिन ॾाढा वापारी अथई हा त एवार्ड ते अथई एवार्ड ते कंहिंखां बि पुछ थिए न जगदीश वीडियो शूटिंग ॿुधाईंदे मथे ई अथई पर पासे में इहो अथसि है न करेंसी ट्रेडिंग वारो अच्छा
प्रकाश साधवानी नालो तसी। प्रकाश साधवानी के पासे में। हाँ लगो लग उन सां वनी मिल बाकी कम मुंहिंजो मां गब्बर सिंह खे चवां तो तैयारी फुल कयूं बराबर ना। कपड़ा बदल तो कपड़ा बदल ऐं पोइ राजो सां वञ। मां फोन कया महाराजा खे मोहरत कढायांसि। मोहरत कढाए तारीख़ ॿुधाए थो न मां। हेलो जय महाराज। बमन घर जो सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। ओ मामा मुआ किथे जो घुमी 3 ॾींहंनि खां आयो कोनी घर। ऐं तोखे ख़बर थी मां छा कयो आहे? असांजी सोना जी शादी पक्की करे छॾी। ओ राजू आहे न जेको मुंहिंजो दोस्त दिल्ली वारो उहो तो करेसि। ऐं तूं 3 ॾींहंनि खां केॾे वियो आहीं? मैं टोपी दादा को ढूंढ रहा हूँ। साले को इधर में जलाऊंगा। हिते बारी ॾिस। हाँ मैं इधर जलाऊंगा। त मसाणनि में छो बीठो आहीं? हल घर हल 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 मूंखे खारनि में छो थो ॼाणी सिधो हल हल। अरे महाराज स्वामी राम राम। जय वियो वियो वड़ी वेना ए वरी जाए महाराज स्वामी लाटयो माल खणी आयो आहीं। वेकेशन हुई न? वेकेशन हुई त रात खणी अचबो आहे। घुमण आया आहिनि। अच्छा पोइ ठीकु आहे। महाराज स्वामी असांजे घर में शादी आहे त छोकिरीअ जी आहे शादी। छोकिरीअ जी जनम तारीख़ ॿुधायो वठांव त तव्हां सुठो मूंखे मोहरत कढी ॾियो। छोकिरीअ जो नालो अथव सोना रबड़ सिंह। रबड़ काको ई चओ। हा सोना रबड़ सिंह। हा छोकिरे जो आहे नालो राजू अशोक कुमार। राजू अशोक कुमार। हा त 25 मई सुठो मुहूर्त आहे। ॿियो कोई आहे हिन खां अलावा? ॾिसो 25 मई जो हलंदो। 25 मई? हा बड़ी बना बाकी ॾींहं ई घणा पिया आहिनि। मां राजू खे फोन कयांसि। फाइनल आहे न? हा राजू हा किथे सोना जगह नहीं बाजार में? हाँ ओडे वन जगदीश वीडियो शूटिंग में। हाँ 25 मई पको करे अचेस। राम राम। मां पैसा तव्हां वटि छो आयो आहियां? तव्हांजो कमु अहिड़ो आहे ऐं प्लस फुल पैकेज वारो तव्हांखे कमु ॾियांव थो मां। मूंखे ट्रोलियूं खपनिव, क्रेन खपेव, 4 LCD खपनि हाल में। आलबम करे छो ठाहे ॾिजो। सीटियूं जेतिरियूं तव्हां कढंदो ओतिरियूं छूट आहे। पैसा तव्हां जेतिरा घुरंदो मां तव्हांखे ओतिरा ॾींदुमि। पैकेज तव्हांजो हलो मां सेटिंग करे थो ॾियांव पर मिनिमम चार्ज तो 70 खां 80 हज़ार ताईं असांजी। हा हा कोई वांदो न जगदीश भाई। अच्छा हिन में तव्हांखे 15 खां 20 हज़ार एडवांस ॾियणी पवंदव। हा कोई वांदो न 20 ॾियांव थो। ठीकु हा ठीकु आहे जगदीश भाई। हाणे मां तव्हांखे 10,000 ॾियांव थो। बाक़ी 10,000 शाम जो पहुचायांव थो 4 बजे खनि। हाँ 10 वठो बाक़ी 10 4 बजे। ठीकु आहे शाम 4 बजे पहुचायांव थो बराबरि। ओके टाइम टेबल मां तव्हांखे शाम जो अची ॾियांव थो। ठीकु